शहदादकोट जे देसेस्ट स्कूल जे शागिर्दनि पारां साइंस ऐं आर्ट जा मुख़्तलिफ़ मॉडल ठाहे नुमाइश लॻाई वई। शहर जे देसेस्ट स्कूल में लॻल नुमाइश में शरीक माण्हुनि वाई साहब शहदादकोट सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हितां जे ॿारनि जी ज़हनी ओसर खे उजागर करण जे लाइ ऐं जेकी हुननि में सलाहियतूं लिकियल आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढण जे लाइ हीअ साइंस एंड आर्ट एग्ज़िबिशन जो असां इनेकाद कयोसीं ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी आहे त ॿारनि खे हिकिड़ो मौक़ो मिलियो अथव जंहिंसां उन्हनि जी जेको कॉन्फिडेंस बिल्डअप थो थिए, जेका ख़ुदि एतमादी उन्हनि में वधे थी ऐं जेका हुननि में हिकिड़ी सलाहियत आहे न उनजो निखार जेको आहे उहो अॻियां अचे थो। खोड़ उस्तादनि वॾी महिनत कई आहे असांजे नंढड़नि ऐं असांजे अदरनि में कोई शौर ॾिनो आहे ऐं हिते पहिरियों दफ़ो हीउ प्रोग्राम थियो आहे। ॾाढी ख़ुशी थी ऐं पूरी सिंध में अहिड़ा प्रोग्राम थियनि ऐं साइंस जे हवाले सां असीं काफ़ी अणॼाण आहियूं ऐं हीअ असांखे वॾी ॼाण मिली आहे ऐं नौजवाननि खे अदरनि खे ॼाण मिले पई। ऐं हितां जे ॿारनि में हिकिड़ी नई इर्तक़ाई सोच जो जी इब्तिदा की आहे ऐं जंहिंजे स्टॉल ते आउं वियो आहियां मूंखे ईअं लॻो आहे त शहदादकोट में असीं कोन पिया घुमूं की कराची जी वॾे के एग्ज़िबिशन में घुमूं पिया ऐं जीअं सिंधी में चइबो आहे न बर में बाज़र ऐं बर में बहारी, ईअं समा लॻे पियो। हर ॿार तयारु लॻे पियो, हर ॿार पंहिंजी जेका हुन तख़लीक़ी उन में सलाहियत आहे उहा उन उजागर कई आहे ऐं ईअं ई हू उनखे एक्सप्लेन करे पियो त तमामु बहितर ऐं तमामु सुठो लॻे पियो त सिंधी सकाफ़त जी हुननि जेका हिकिड़ी उन आईनो ॾेखारियो आहे त सिंधी सकाफ़त छा आहे, असांजी साइंटिफिक जेको सिस्टम आहे उहो कीअं पियो कमु करे, इलेक्ट्रॉनिक सिस्टम कीअं पियो कमु करे। हर हिकु स्टॉल ते पंहिंजी नई नवाण हुई, हर हिकु स्टॉल नओं लॻो, हर हिकु स्टॉल जदीदियत सां बि हुयो ऐं सिंधी जेका तारीख़ सां बि लाॻापियल हुयो। तमामु हिनखे असां 2 हफ़्तनि में ठाहियो आहे, असांखे 5 दोस्त मिली करे महिनत सां असां हिनखे ठाहियो आहे। इहो मक़सदु आहे जेको माना प्लान सेल आहे असांखे हिनखे सम्झ में ॾुखियाई थींदी आहे उहो असां ॾुखियाई परे करण लाइ माना असां हिनखे एक्सपीरियंस कयो आहे। हिनखे फुली एक्सपीरियंस आहियूं, टोटल 5 ॼणा आहियूं। हिनखे असां माना हफ़्ते में पूरो कयो आहे। हिन जो मक़सदु आहे असांखे जेको पाकिस्तान खे आज़ादु कराई हुनजी असां काइदे आज़म हुनजी इज़त करणु खपे ऐं असां ईअं माना ॾिसी था सघूं हिते काइदे आज़म जी मज़ार आहे। हिन काइदे आज़म माना दफ़नायो वियो हिते ऐं काइदे आज़म जे गॾु हिते ॿिया बि माना दफ़े हिन जो दोस्त क़रीबी दोस्त ख़ालिद क़तरी ख़ान ऐं हिन जी भेण फातिमा जना ऐं हिन सां गॾु असां फ़ौजी प्यारा आहियूं छो त फ़ौजी माना पाकिस्तान जी फ़ौज वॾी मज़बूत आहे ऐं असांखे अहमियत खपे, असांखे माना अहमियत रखणु घुरिजे हिन ते ऐं छो त हिन फ़ौजी असां हिन लाइ बीहारिया आहिनि जीअं काइदे आज़म जी मज़ार कोई माण्हू अचनि था कोई हमिलो न कयनि उन करे असां हिते फ़ौजी बीहारिया आहिनि जीअं मालिकी बि कंदा काइदे आज़म जी मज़ार लाइ उन करे असां हिननि ते फ़ौजी बीहारिया आहिनि। असां हिकु मॉडल ठाहियो आहे इहे असां 5 ॾींहंनि में ठातो आहे। इहे त जेके ॻोठाणा माण्हू हूंदा आहिनि उहे सिर्फ़ु सादा हूंदा आहिनि ऐं सिर्फ़ु ॻोठा जेके घर हूंदा आहिनि सिर्फ़ु उहे सादा हूंदा आहिनि। सिर्फ़ु ॻोठ में जेकी हवा हूंदी आहे उहो मतिलबु सुठी हूंदी आहे ऐं सिर्फ़ु ताज़ी हूंदी आहे ऐं सिर्फ़ु ॻोठ में माण्हू सुबुह जो सवेर उथंदा आहिनि, औरतूं घरनि में कमु कंदियूं आहिनि ऐं जेके मर्द हूंदा आहिनि सिर्फ़ु उहे मतिलबु फील्ड में कमु कंदा आहिनि। सकाफ़त खे उजागर करण लाइ असां ही शयूं ठाहियूं जीअं ख़बर पए त असां सिंधी आहियूं, असां भई सकाफ़त शो करणु चाहियूं एंड हिते जेके असां तव्हांखे डिवीज़न ॾेखारिया आहिनि सखर आहे, हैदराबाद आहे एंड बंबोर आहे, इहे सभु डिवीज़न सिंध जा असां तव्हांखे शो कराया आहिनि। सल्फर डाइऑक्साइड, नाइट्रोजन डाइऑक्साइड, these gases combine with rain water it produce acid. Nitrogen dioxide combine with rainwater it produce nitric acid, and when sulfur dioxide combine with rainwater it produce sulfuric acid, and when carbon dioxide combine with rainwater it produce carbonic acid. These acids rain down with rainwater it produce acid rain. मॉडल ठातो आहे ऐं हे अकाबा हिते आहे हिजरा एस्पत जो पत्थर जेको जन्नत मां आयो आहे ऐं हिते हिकिड़ी नहर आहे यामे नहर ऐं यामे नहर जे साम्हूं ई माण्हू पंहिंजे जानवरनि खे ज़िबह कंदा आहिनि, क़ुर्बानी ॾींदा आहिनि ऐं ॿिया असां हिते शीप ठाहियूं माण्हू ॿिया बि जानवर जीअं उठ बकरियूं में ज़िबह कंदा आहिनि ऐं हे काबा जी ड्रेस आहे जंहिंखे एहराम चइबो आहे। हे वाइट ऐं ब्लैक कलर जा हूंदा आहिनि, वाइट कलर जा मेल पाईंदा आहिनि ऐं ब्लैक कलर जा फीमेल पाईंदा आहिनि।
शैतान खे पितर खणी आयो हुयो। जीअं हुनखे चयो उहो शैतान हुनखे बदिलाए पोइ त तव्हां पंहिंजे प्यारे पुट खे छो था दबा कनि, उहो बि अलाह जी राह में कहिड़ो मक़सदु आहे। हाणे उन लाइ हुन पितर खणी हुनखे भॼायो ऐं हे इन खां हितां खां असां पितर खणी हुन शैतान जी डेविल ते हणंदा आहियूं। असां चवंदासीं गॾिजी ठाहियो आहे ऐं असां इहो ॾेखारणु चाहियूं था त जेको वाल्केनो आहे हिन मां लावा निकिरंदी कीअं। हिन मक़सदु इहो आहे त माना जॾहिं बि माना लावा निकिरंदी आहे हिननि मां जेके माने आस पास जा इलाइक़ा वग़ैरह हूंदा आहिनि उनखे तबाह करे छॾींदी आहे। जी हे त असां पाण ठाहियो आहे, आख़िर में जॾहिं असां करे ॾेखारींदासीं तव्हांखे, पर एतिरी नथी जेतिरी असली हूंदी आहे। जी Sindh is full of many culture things, but some of them are displayed here. Really, Ajrak, Sindhi topi, coats, chundi, made hand tops, etc. Ajrak is a name to a unique form of block print shawls and ties found in Sindh. Sindh is a symbol. Ajrak is a symbol of Sindhi culture things. Sindhi people love to Ajrak and topi. हे असां 2 वीक्स में ठाहियो आहे ऐं ही जोमेट्रिकल सिटी आहे। हिन में माना जोमेट्री इज़ इम्पॉर्टेंट इन एवरी लाइफ। ऐं हिन में असां शेप्स ॾिना आहिनि खोड़, जेका हीअ बिल्डिंग आहे हिन जो शेप आहे रेक्टेंगल। हिन में माना जेके बि शयूं आहिनि हिननि जा शेप्स आहिनि ऐं हिन हाउस जो शेप्स आहे ट्राइंगल ऐं हिन बिल्डिंग जो आल्सो शेप आहे रेक्टेंगल ऐं हिन जेका हे पार्क आहे सॼो हिन स्लाइड जो शेप आहे इंक्लाइन प्लेन ऐं हे हिकिड़ो माना झूलो आहे इन जो शेप आहे अक्यूट एंगल। ऐं ये असांजो हीअ जेको रोड आहे इन जो बि रेक्टेंगल ऐं असांजो माना प्रोजेक्ट ठाहिण जो मक़सदु इहो आहे त पाकिस्तानी ॾेखारण लाइ असां त पाकिस्तानी आहियूं त फ़ख़ुरु कयूं त असां पाकिस्तानी आहियूं। असां हिनखे वजह सां खेर पास ठहियो आहे जेको असांजो पूरो ग्रुप नालो बाबे खेर पास आहे। जीअं त मां क्लास तव्हां ॾिसी पहुता आहिनि ऐं असां सोचियोसीं जॾहिं असां रोज़ असां 10 रुपए नोट ॾिसंदा आहियूं जीअं बाबे खेर पास, असांजो मक़सदु एतिरो ई हूंदो आहे त की दुकान खे ॾेई करे असां काई शइ वठूं, मगर असां इहो मक़सदु न आहे, असां उन अहमियत ॾियूं। असां ॾियूं था बाबा जी ॾिसी था बाबे खेर पास आहे, असां चऊं था पाकिस्तान में माना तारीख़नि में इहो मशहूरु हुयो घणो अञा ई मशहूरु आहे ऐं मशहूरु इन करे काफ़ी इन करे न आहे त बाबा हिनखे असांजी हिन कमु वठूं था। असां इन करे मशहूरु असांजे छो त माना हिस्ट्री में घणो मशहूरु हुयो ऐं के पाकिस्तानी ठातो हूंदो की माना इन करे मशहूरु हूंदो ऐं 5 ॾींहंनि में ठातो आहे ऐं असां पाण दोस्त 5 आहियूं। मक़सदु छा आहे? हिन जो इहो मक़सदु आहे त जीअं का फैक्ट्री हूंदी आहे उन जो जेको धुओं हूंदो आहे एटमॉस्फेयर उहो एयर में वेंदो आहे जंहिंमें एयर पॉल्यूशन ख़राबु थींदो आहे। ऐं सर जेके बिल्डिंग्स कॉलेजिस ऐं स्कूल्स ऐं जेके ॻोठ में हूंदा आहिनि न हॉस्पिटल्स उन्हनि जी घणी ज़रूरत हूंदी आहे ऐं जेके हिते हॉस्पिटल आहिनि उन में घणा इलाज हलंदा आहिनि ऐं जेके स्कूल्स आहिनि उन में घणी तालीम हासिलु थींदी आहे ऐं जेके हाउसिस आहिनि उन में घर वारा कमु कंदा आहिनि साफ़ सफ़ाई वग़ैरह ऐं ॿियो वरी बिल्डिंग में फ्लैट हूंदा आहिनि ऐं जेके इहे मज़दूर हूंदा आहिनि जेके बिल्डिंगियूं ठाहींदा आहिनि उनखे तक़रीबन घणा ॾींहं लॻंदा आहिनि। त माना असां पंहिंजी डेली लाइफ में के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पैसा अफोर्ड न करे सघंदा आहिनि लाइब्रेरी इन जे लाइ असां लाइब्रेरी ठाही आहे उन्हनि माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ त तव्हां अचो ऐं हिते पढ़ो। हिननि जो चवणो त अहिड़ियुनि सरगर्मियुनि सां शागिर्दनि में साइंस ऐं आर्ट बाबति ॼाण मिले थी ऐं संदनि ज़हनी अवसर में इज़ाफ़ो थिए थो। अहिड़ी सरगर्मी सां शागिर्दनि में हौसलो पैदा थिए थो ऐं हू वधीक महिनत कनि था। उन मौक़े ते नुमाइश में पाकिस्तान जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जनाह जी मज़ार, बाबे ख़ैबर, कंप्यूटर, सिंध जी सकाफ़त, थर जो ॻोठ, लाइब्रेरी, ॻोठाणो घर, साइंस जे मुख़्तलिफ़ मॉडल समेत ॿिया मॉडल ठाहे पेश कया विया जिन खे शागिर्दनि समेत वालदेन ऐं शहरनि ॾिसी उन्हनि मां लुत्फ़ अंदोज़ थी ॼाण वरिती।